मां वञा हक़ मौजूद जीअं जीएम से जीअं तव्हांखे ख़बर आहे त शहीद बशीर खान कुरैशी सनान खान कुरैशी जे तरफ़ां शटर बण हड़ताल आहे जीअं त काज़ी अहमद सॼो खुलियल आहे ऐं मां हीअं सेंटर ते वञी रही आहियां त काज़ी अहमद होटलूं गाॾियूं अॾा खुलिया पिया आहिनि सो मां इन्हनि खे एतिरो चवंदमि कुझु त ज़मीर काज़ी अहमद वासी कुझु ज़मीर जगायो कुझु खाओ त हलाल करे खाओ तव्हांजी मां तव्हांखे खीर थञ पियारींदी आहे 6 महीना पियारींदी आहे न इहो उहो असांजो दरिया अथव जो ॼमण खां वठी मरण ताईं असांखे कमु थो अचे पंहिंजी माउ जी थञ मल्हायो खण हंडो हाणे मां उछले ॾींदीमांइ खण तव्हां काज़ी अहमद वारनि खे कॾहिं ज़मीर जाॻंदो खण 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 अवल ही खण अवल ही खण अवल ही खण अवल ही खण तव्हां में ज़मीर ई न आहे तव्हां में ज़मीर ई न आहे उथो बंद कर ही खण अवल खण बेज़मीर आहे तव्हां काज़ी अहमद में तव्हां में ज़मीर आहे तव्हां पंहिंजी माउ खे विकाए में छॾींदो पंहिंजी माउ जो सौदो करे छॾींदो तव्हां अहिड़ा आहियो अबा खणाईसि दादा तुंहिंजो कमु आहे सॼो खणाईसि मां न ॾिसां हिते त मूंखे होटल खुलंदे न ॾिसे बेज़मीरा हालत राति असांजे वकीलनि ते हेॾो उन्हनि ते फायरिंगूं थियूं आहिनि उहे 2, 8, 10 ॼणा मोरे में बंदि कर हिननि काज़ी अहमद वारनि में ज़मीर न आहे हिननि में मां हींअर वई पंहिंजे घर जो सेंटर ते पे वयमि होटलूं मज़े सां खुलियूं पियूं आहिनि ऐं सभु गाॾियूं ऐं दुकान मज़े सां सो पहिरियां त ठीकु आहे असां चऊं था पर राति जेको असांजे वकील बिरादर जेको बबरलो बाईपास ते हुननि ते हमिलो थियो आहे उन जे हूंदे असां चाहींदा अबा बंदि कर अदा बंदि कर सफ़ा बंदि कर सफ़ा त हिननि में ज़मीर न आहे हिननि जूं होटलूं ईअं ई खुलियूं पियूं आहिनि बंदि कर बाबा बंदि कर सफ़ा बंदि कर मां बि चवां सामान मां उछले न ॾियांव त पोइ मूंखे बि तव्हां सम्झंदो बंदि कर सफ़ा बंदि कर अञा असांजा जेके कामरेड आहिनि शायदि घर में सुता पिया आहिनि ऐं हेॾो टाइम थी रहियो आहे ऐं जेको असांजे वकीलनि सां मसइलो थियो आहे उनजे बावजूद हुननि ते राति फायरिंगूं थियूं आहिनि हू त माना एहतजाज पिया कनि न उन्हनि ते फायरिंग कंहिं कराई इन रियासत दलालनि कराई आहे न त हिननि खे जॾहिं असां 8 ॾींहं अॻु में ऐलान करे छॾियो आहे त ही छो खोले वेठा आहिनि बाबा बंदि कयो कुझु बि नुक़सानु थियो ज़िम्मेदार पाण आहियो सभु मतिलबु ईअं खुलिया पिया आहिनि काज़ी अहमद वारनि में ज़मीर न आहे अॼु मां सरियाम काज़ी अहमद रोड ते बियो चवां थी काज़ी अहमद वारनि में ज़मीर न आहे ऐं मां अफ़सोस थी कयां पंहिंजे उन ॼमण वारी तारीख़ ते त मां हिते काज़ी अहमद में ॼाई आहियां ख़ुदा जी कसम मतिलबु हेतिरो इन चेयरमैन सनान खान कयो आहे ऐलान त अॼोको ॾींहुं सॼी सिंध माना शटर बंदि हड़ताल आहे उनजे बावजूद हर को मतिलबु दुकान खुलिया पिया आहिनि गाॾा बीठा आहिनि होटलूं खुलियूं पियूं आहिनि रोड रस्ता ऐं टैंकर थी ॾेखारियां वॾी ॻाल्हि तव्हांखे टैंकर थी ॾेखारियां हे टैंकर ॾिसजो इहो ही टैंकर ॾिसजो ही टैंकर पिया वञनि हे ॾिसो हे काज़ी अहमद वासी आहिनि ऐं मां तव्हांखे ॾेखारियां थी हा काज़ी अहमद वासी आहिनि अदा तव्हांखे ख़बर आहे न अॼु हड़ताल आहे न बाबा छा बंदि करे वेठो हे तूं हलाई पियो तूं बंदि कर अदा ॾिस वॾो ई असांजो पीउ आहीं इज़त सां चवां थी बंदि करे छॾ इज़त सां घणो ॻाल्हाइण जो मूंखे हींअर मां न ॿुधंदमि घणो असांजे राति क़ौमी कारकुन जेके उन्हनि ते हमिलो उन ते वकीलनि ते हमिलो थियो आहे उन बावजूद ही तव्हां तमाशो बंदि न कयो सुठो कोन थींदव बाबा बंदि कर कैबिन बंदि कर उथी सफ़ा बंदि कर तव्हांखे लॻी मां हिकिड़ी हिन लाइ काफ़ी आहे बंदि कर उथी वञ दा छा बंदि आहे ही तूं पंहिंजो कमु करी पियो कहिड़ी बंदि आहे बाबा ॾिस असांजा भाइर आहियो काज़ी अहमद जायो पंहिंजो ज़मीर जगायो पंहिंजे ज़मीर खे सफ़ा मौत न ॾियो पंहिंजो ज़मीर जागायो इहो चऊं था बंदि कर सफ़ा बंदि कर मां पंहिंजे सेंटर ते वञी रही हुयसि जीअं त मां आयसि वॾी हैरत ऐं अफ़सोस आहे काज़ी अहमद में वॾो अफ़सोस आहे काज़ी अहमद वारनि ते
अदा बंद कर, अदा बंद कर, बंद कर, बंद कर, बंद कर। हाँ हे ॾिसो बंद कर, सफ़ा बंद कर। अदा नुक़सान थिएव, असांजा छोकिरा ईंदा, नुक़सान थिएव, ज़िम्मेदार पाण आहियो। इन जे करे इज़त सां रोज़ ई अथव, पंहिंजो चुप करे बंद करे छॾ, बंद कर। सॼी काज़ी अहमद खुलियल आहे, सॼी काज़ी अहमद खुलियल आहे, ॾिसी रहो। ज़मीर आहे कोन काज़ी अहमद वारनि खे, सॼी काज़ी अहमद खुलियल आहे। अदा आसिरे कंहिंजे में वेठा आहियो, सफ़ा बंद कयो। हीअं असांखे हड़ताल न खपे, हड़ताल ईअं खपे जीअं असांजी बबुरले बाईपास ते आहे, जीअं असांजी हैदराबाद आहे, जीअं असांजी मोरे में आहे, जीअं असांजी कश्मीर में आहे, जीअं असांजी ॿियनि शहरनि में, सिंध जे असांजे काज़ी अहमदार में ज़मीर न आहे। वालेकुम अस्सलाम जी। अदा जसकम जायो, ठीकु आहे। असां पाण सिंध सभा ज़िले सदर का आरज़ू सिंधी। मां सुबुह मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां सुबुह निकिती आहियां त इहे टैंकर वञी रहिया आहिनि, इहे दुकान खुली। असांजो राति जेको असांजो बबुरलो बाईपास ते असांजे जेके वकील बिरादर वेठा आहिनि उन्हनि ते हमिलो थियो आहे। उन्हनि जे बावजूद काज़ी अहमद वारनि में ज़मीर न आहे। हर असांजा मोरे हलो 10 ॼणा 8 ॼणा 5 ॼणा राति काढ़ी वेठा आहिनि। बंदि कयो, क़ाइम आहे मोरे वारनि खे सलाम आहे जो 5 ॼणा रोड बंदि कयो, बाईपास वेठा आहिनि। हिननि खे ज़मीर कॾहिं ईंदो तव्हांखे? हीउ सिर्फ़ु असांजो आहे छा? खिली छा थो पुट? हीउ असांजो न आहे, असांजो न, हीउ तव्हां सभिनि जो आहे, तव्हांजे हे नंढड़नि मासूमनि जो आहे। तव्हांखे ज़मीर छो नथो जागे? मां इहो थी चवां, मां पंहिंजे मथे खे धक थी हणां, तव्हांजो ज़मीर छो नथो जागे? असां पंहिंजो अल्लाह ताला चट कयो तव्हांजे करे। तव्हांजो ज़मीर काॾे विकामजी वियो आहे? काॾे विकामजी वियो आहे? छो? मां हिते ॼाई निपनी, मां हिते जी पैदाइश आहे, पर हिननि में ज़मीर। बंदि कर बाबा, ही ॾेखाव न कर, बंदि कर, बंदि कर। तव्हां में ज़मीर न आहे, तव्हां में ज़मीर न आहे। तव्हांखे ख़बर न हुई अॼु हड़ताल आहे, तव्हां बिरयानियुनि जूं देगूं रखे वेठा आहियो, बेज़मीर आहियो। बंदि कर। मां हिकिड़ी न ला काफ़ी आहे, मूंखे केरु साथ ॾे न ॾे, मां हिकिड़ी। बंदि कयो, बंदि कयो, सभु दुकान बंदि कयो, गाॾा खणो पंहिंजा, हलो। भाई चले घर जाके चाय पिए, यहाँ पे नहीं बैठे। ये इंतजार ना करें कि अब आप खुलेंगे दुकान। हाँ, खोलने की ये जुर्रत भी नहीं करना। ही कंहिंजो आहे भाॼी जो, ही केर में तव्हांखे ख़बर हुई न? तव्हांखे 8 ॾींहं 20 ॾींहं अॻु में ख़बर हुई, पोइ तव्हां ही पंहिंजो कारोबार बंदि छो न कयो? कुझु ज़मीर जाॻायो, पंहिंजो पंहिंजे ज़मीर खे सफ़ा विञायो न, पंहिंजी माउ जो सौदो न कयो। सफ़ा बेज़मीरा थी बीठा आहिनि, हिननि में को ज़मीर न आहे। पाण ॾिसो, अदा होटलूं बंदि कर। हड़ताल ही छा पियो ठाही? हड़ताल आहे न, पोइ छा थो ठाहे? ख़बर पतई न हड़ताल आहे। मां जो सौदो कंदे पोइ बंदि कर, बस बंदि कर। हाँ न बंदि कर। अगर हड़ताल आहे तव्हांखे अॻु वटि ख़बर आहे, ईअं न आहे त सनान खान जी आहे, सॼी सिंध जी आहे, सॼे सिंध जो सौदो आहे। तव्हां ही माना जॾहिं हड़ताल जे ॿुधण जे बावजूद पंहिंजो कारोबार खोलियो वेठा आहियो। जे अगरि को नुक़सान थियो उन ज़िम्मेदार तव्हां पाण आहियो न। हे ॾिसो, काज़ी अहमद में मां दाहूं कयां पई, हिननि में ज़मीर न आहे। अगरि हिननि तव्हां पंहिंजी माउ जो सौदो कंदो न, मूंखे ईअं थो लॻे, मां हींअर सरियाम चवां थी, काज़ी अहमद वारनि में शऊर न आहे। काज़ी अहमद वारनि में शऊर न आहे जो ही खोलियो वेठा आहिनि। ही सौदो कंदा, पंहिंजी माउ जे ज़मीर जो बि सौदो कंदा। मां जस्ट तव्हांखे ॾेखारियां पई, मां जस्ट तव्हांखे ॾेखारियां पई त हीअ सॼी काज़ी अहमद खुलियल अथव। ठीकु आहे, मूंखे उहो सिर तां सौदो असां लाहे छॾियो आहे। ही तव्हां ॾिसी रहो था। जॾहिं अदा तव्हांखे घणा ॾींहं अॻु में ख़बर हुई त हड़ताल आहे? पंहिंजी माउ घर में अथव न बाबा, माउ जी इज़त आहे न।
मां जी 6 महीना मां थंज प्यारो आहे। ये धरती असांजी उहा आहे ॼमण गाॾी मरण ताईं असांखे इहो थंज प्यारींदी पई अचे। उहो ज़मीर आहे अदा, ज़मीर आहे न अदा? एतिरो ॿुधा आहे या न आहे त बंदि कर, ही फॉर्मेलिटी पूरी न कयो। आहे त बंदि थियल घुर्जे। तव्हांखे महीनो अॻु में ख़बर पई आहे, 15-20 ॾींहं जस्ट कम बंदि कर। ही असां न ॾिसूं हाणे जॾहिं मां आई आहियां त दुकानदार बंदि कंदा पिया अचनि। ठीकु आहे, जॾहिं आया आहियूं त दुकानदारनि खे हण वठ लॻी पई आहे। सो इन जे करे वरी हिन पासे सॼी बंदि आहे। वरी बि तव्हांखे अर्ज़ु कयूं था त पंहिंजो बंदि कयो कारोबार जेको बि अथव खुलियल। आई जे कुझु थियो ज़िमेदार तव्हां पाण हूंदो। पंहिंजो ज़मीर जॻह पंहिंजी माउ जो सौदो न कयो। पंजाबी हुजे, पठान हुजे, सिंधी हुजे, केर बि हुजे, रहो सिंध में था, खाओ सिंध में था, घर बंगला सभिनि जा तव्हांजा आहिनि। छा ज़मीर न आहे? मां तव्हांजी 6 महीना तव्हांखे थंज प्यारे थी। सिंध धरतीअ जो सौदो आहे। राति असांजे भाइरनि ते वकीलनि ते हमलो थियो आहे। काज़ी अहमद वासियुनि खे कॾहिं ज़मीर ईंदो? कॾहिं? मां थी चवां काज़ी अहमद वारनि खे ज़मीर आहे कान। का औरत ॻाल्हाए थी उहा हिननि खे लॻे थो फालतू आहे। बाबा सां डिॼूं कोन था। ठीकु आहे, इन जे करे मां वरी बि चवां थी जेसी असांजी हड़ताल आहे ऐं काज़ी अहमद में अगरि को दुकान खुलियो त मां वाज़ी आरज़ू सिंधी चवां थी मां पाण बाहि ॾींदसि। मां पाण बाहि उन दुकान ते न ॾियां त तव्हां चवंदो इहा आरज़ू न आहे, का कुत्ती आहे। पंहिंजे ज़मीर जो सौदो पिया तव्हां कयो। काज़ी अहमद वासियो गैरत कयो, गैरत कयो। सफ़ा बेज़मीरा न थियो। तव्हां सफ़ा बेज़मीर आहे। तव्हां पंहिंजे घर में वेठल माउ जो सौदो कंदो जो असांजी सिंध धरती जो सौदो था कयो। हा, तव्हांजे घर में माउ त हूंदी, भेण बि त हूंदी, जीजल माउ त हूंदी जंहिं तव्हांखे ॼणियो आहे। हिन धरती जो तव्हांखे क़दुरु न आहे। इहे वॾेरा, इहे पीर, इहे मीर जिन जा बंगला ॿाहिरि मुल्कनि में आहिनि, असांजा माण्हू काॾे वेंदा? हू त ॿाहिरि मुल्कनि में वञी सघनि था, असांजा काॾे वेंदा? तव्हां इहो सोचो। ठीकु आहे, को दुकान वारो कारोबार थो करे त सोचो हुनजी वाकई मिल्कियत हूंदी। जेके तव्हां जहिड़ा मसवाड़ ते जिन खे सिर्फ़ु घर हिकिड़े जो सहारो हूंदो, उहे किथां वेंदा? उहे किथां खाईंदा? सो इन जे करे वरी बि चऊं था पंहिंजो ज़मीर जो सौदो न कयो। मां त जस्ट इहे निकितसि पंहिंजे कम जे हिसाब सां। बाबा इहे सॼी काज़ी अहमद खुली पई आहे। सॼी काज़ी अहमद कंहिंमें गैरत न आहे, कंहिंमें शऊर न आहे। तव्हां ठीकु आहे, असांजा कारकुन ठीकु आहे, चऊं था कारकुन जो साथ न ॾियो। तव्हांखे पंहिंजो ज़मीर न आहे, तव्हां 5 ॼणा पाण में गॾिजी था करे सघो। मोरे जो त जामशोर जो रिकॉर्ड आहे। मोरे में 5 ॼणा ॿई रोड बंदि करे वेठा आहिनि। बड़ा तव्हां में ज़मीर काज़ी अहमद वासियुनि खे सिर्फ़ु वॾेरनि जी दलाली करणु अचे थी। वॾेरनि जो पीउ वॾेरो शल उमिरो करे अचे, वॾेरो शल ज़वारी करे अचे, वॾेरो अब उनखे हार पई आहे, उनखे हर शइ थी वियूं। वॾेरो शहर में लथो, उनखे प्रोटोकॉल मिलियो, 100 माण्हू उनजे पुठियां। गैरत कॾहिं ईंदव? कॾहिं गैरत ईंदव? मां पाण काज़ी अहमद जी मां नंढी थी इन्हनि घिटियुनि में भाॼियूं खाई वॾा थिया आहियूं। तव्हां में ज़मीर न आहे? पंहिंजे ज़मीर जो सौदो छो पिया कयो जॾहिं असां हर शइ विञाए वेठा आहियूं? एतिरे क़दर त हा अॼु न मरां सुभाणे मरां। डपु न आहे। मौत बरहक आहे, अचणो अचणो मरंदासीं, ईअं कोन मरंदासीं। सो इन जे करे वरी बि चवां थी केनालनि जो नारो हणो। केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल ठाहींदे, केनाल ठाहींदे, केनाल ठाहींदे। ज़रदारी तोसां, ज़रदारी तोसां, ओ पिंडी तोसां, ओ पिंडी तोसां, मरियम तोसां, मरियम तोसां, साम्राज तोसां। हथ मथे कयो, ख़बर पए था ॼाइनि। साम्राज तोसां, साम्राज थी तोसां, साम्राज तोसां। सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे। वरी बि हथ कंहिं मथे न कयो। वरी बि हथ केरु ॾिसो, इहो शऊर आहे, इहो शऊर आहे। ख़बर इहा पई वई मां जो हथ मथे करे जवाब ॾियो त हथ मथे। हल ठीकु आहे, को मसलो न आहे। फॉर्मेलिटी न आहे, फॉर्मेलिटी न आहे, असांजो हक़ आहे। इन खे तव्हां ईअं न सम्झो त इहो भोग आहे, मश्किरी आहे। असांजा भाइर पंहिंजे सिर जो सौदो लाइ वेठा आहिनि। एसिड में रहण वारा वकील, बंगलनि में रहण वारा वकील, उन्हनि खां मथे असां आहियूं अदा। सो वरी बि चवां थी तव्हां नंढे नंढे ॿार खे बि इजाज़त आहे, को दुकान खोलियो, तव्हांजो हक़ आहे, बंदि करायो। तव्हां वारिस आहियो, तव्हां वारिस आहियो असांजी हिन धरतीअ जा। तव्हां वारिस आहियो, वारसी कंदव त बचंदव।
सो दुकान को बि वरी बि चवां थी दुकान खुलियल न हुजे, दुकान खुलियल न हुजे। हटो हाणे हेॾी आवाम आहे सिंधु देश सिंधु देश जने या सभु असांजी काज़ी में ॾिसो हिकु औरत बीठी आहे सभु पर शऊर न आहे, शऊर न आहे। हे ॾिसो जीएम सैयद हिते माण्हुनि खे डपु थो लॻे। बशीर कुरैशी नंढड़ो ॿार आहे जेको नारो हणी रहियो आहे पर अवाम वरी बि उहा ई चुप आहे। बाबा ही सफ़ा बंदि कीअं करे वेंदा आहियो? राति जो ईअं खोले वेंदा आहियो? राति जो घर वेंदा आहियो दुकान ईअं खुलियल हूंदा आहिनि? कंहिंजा आहिनि? अब कंहिंजा आहिनि? ही कंहिंजा आहिनि? जॾहिं न पंहिंजे घर वेंदा आहियो दुकान बंदि करे ईअं करे वेंदा आहियो? पोइ खणाया तव्हां जूं बोरियूं खणाया? अब बच्चा पार्टी कयो ओके कयो खणो, मां थी चाहियां खणो, ॾिसां केरु थो तव्हांखे झले। खणो खणो खणो। मालिक कहिड़ो आहे? घुरायोसि मालिक खे घुरा, मालिक खे घुरा। छो मालिक खे घुरा, मालिक खे घुरा। अब जॾहिं घर वेंदो दुकान ईअं बंदि कंदो केरु ज़ात जो? मला आई न पाड़े जो पर अदा माना ज़मीर न अथव। मला त अहिड़ा न आहिनि। पोइ तव्हां कहिड़ा आहियो? मला त भला मच्छियूं खपाईंदा आहिनि, उन्हनि खे त असांखे अॻ में उथणु खपे। मला जो त कारोबार इहो आहे। बाबा ईअं न कयो, ईअं खपे असांखे जीअं घर वञी सुम्हंदा आहियो, होटल दुकान रोड रस्ता ईअं हुजनि। अदा ही छा आहे? इहो मूंखे सवाल जो जवाब खपे। इहो ईअं राति ॾींहुं ईअं पियल हूंदो आहे हिते? कंहिंजो आहे बाबा? मालिक खे घुरायो। मालिक न आहे त पोइ ॿारो मुंहिंजी इजाज़त अथव खणो। तव्हांजो नालो केरु बि वठे मां वेठी आहियां। मालिक घुरायो, मालिक घुरायो, मालिक घुरायो। अब हे ॾिसो अवाम अथव जेको सिर्फ़ु ॾिसण आई आहे, बाक़ी माना उन ते अमल न आहे। अब मालिक कहिड़ो आहे? ही मालिक कहिड़ो आहे? बंदि करे माना ईअं असांखे हड़ताल खपे जीअं तव्हां बंदि करे पंहिंजे घर में वञी आराम कंदा आहियो। फॉर्मेलिटी पूरी न खपे। हटो हलो हलो बाबा परे थियो, उथो हणो न के नारा है। हे भाई ही कंहिंजो आहे? तव्हांखे वरी नई सी बाहूं अर्ज़ बंदि कजे, तव्हांखे नई सी अर्ज़ कजे, तव्हांखे नई सी अर्ज़ कजे। बाबा छो था ज़मीर जो सौदो कयो? जे तव्हांखे ख़बर आहे सॼी काज़ी अहमद बाबा खुलियल अथव। हे ॾिसो चाचा नालो छा अथई? तो खोल रहे हैं दुकान? बंद कराई पियो? अच्छा ठीक है चाचा मेहरबानी। अॻिते अघु भरो थी। हे ॾिसो ना मंज़ूर। हे ॾिसी सघो था काज़ी अहमद अवाम आई मुंहिंजे लाइ न, ही पंहिंजो कारोबार जेको आहे न उनजे लाइ बीठल अथव। असांजे दरिया लाइ न, ही पंहिंजे कमनि लाइ बीठल अथव। जिनजा गाॾा बंदि थिया आहिनि, जिनजा दुकान। पर बाबा बंदि कयो के ॾिसो मच्छियूं बड़ा ख़राब थी वञनि। तव्हांखे 8 ॾींहं अॻु। अब हटो रस्तो ॾियो, रस्तो ॾियो। हलो अचो अचो अचो, रिलैक्स थी सघो था। टक्कर न आहे, टक्कर न आहे। 5 मिंट एम्बुलेंस के जगह जो, एम्बुलेंस के। अब भाई दुकान कंहिंजा आहिनि? ही कंहिंजा आहिनि? कंहिंजा आहिनि? ही कंहिंजा आहिनि? कंहिंजा आहिनि? मालिक कहिड़ो आहे हिन जो? हिन मालिक खे घुरायो, मालिक खे घुरायो। अदा बंदि कर, महिरबानी कर भाउ। माइट थी ईअं ज़ुल्म न कर सिंध बचनि सां। हलो ना मंज़ूर, ना मंज़ूर। बंदि करायो, बंदि करायो, बंदि करायो, बंदि करायो। पादर खाईंदे, पादर खाईंदे। ना मंज़ूर, ना मंज़ूर। आरज़ू सिंधी सिंध सभा ज़िले सदर नवाब शाह। सो तव्हांखे ॾेखारियां पई त सभु खुलियल आहिनि। काज़ी अहमद जो शौक़ु न आहे। पर बाबा ॾिसो तव्हांजी रोज़ी आहे, तव्हांजा बच्चा असांजा बच्चा। जेकॾहिं तव्हांखे 8 ॾींहं ख़बर हुई न, चांवर न खपे बाबा, वरी बाज़ार चांवर न खपे बस। हलो हलो ना मंज़ूर, ना मंज़ूर, ना मंज़ूर, ना मंज़ूर। जहिड़ो वाह
तू पाण केरा के नहीं बाबा लाखों ही ना हितां जो ही काज़ी अहमद जो किथां जो ही पोइ अदा पंहिंजो ज़मीर आहे ज़मीर अथई न ज़मीर थोड़ो एतिरो बस पॉइंट ॿुधा ज़मीर आहे न घर में अगर तुंहिंजी माँ जीजल ते हमलो थे चुप करे वेंदे सिरई बाज़ी लाए ॾींदे न ही धरती असांजी माँ आहे बाबा जो ज़मीर जागा ही रोज़ी असां कंदासीं जॾहिं असां वटि पाणी न बचंदो जॾहिं असांजो जियापो न रहंदो छा असां कारोबार करे सघंदासीं छा असांजे घर में बच्चा ईअं जीअं करबला जे मैदान में मासूम अली असगर तड़पी शहीद थियो सुभाणे असांजा बच्चा बि ईअं थींदा तव्हांखे बुल्ला ही असांजी सिंध धरतीअ खे बंजर था बनाए असांजी ज़ात छा आहे सिंध सां दरिया सां आहे असांजी ज़ात इन सिंधु दरिया सां आहे जॾहिं तुंहिंजी ज़ात न रहंदी त को आयो पंजाबी को आयो पठान चवंदो हलड़ कहिड़े सो इन जे करे पंहिंजी ज़ात बचायो असां त चऊं था त असांजा सिंधी एॾा आहिनि गैरतमंद आहिनि जो किथे ॻोठ में वञो पाणी ढुक त हिक ॿिए जा सिर कटे था छॾनि पोइ भाई ही त दरिया अथव ही त दरिया अथव ही तूं छा थो ज़ुल्म करी असां सां सभई काज़ी अहमद वासी मोरे में जस्ट 5 ॼणा ॾिसो बाईपास रोड ॿई बंदि कयो वेठा गैरत चबी आहे उन्हनि खे जामशोर वारनि खे गैरत असांजे वकीलनि खे जेके एसी नहीं बंगलनि में रहण वारा जेके रोडनि रस्तनि ते उसन में वेठा आहिनि ऐं राति उन्हनि ते हमलो थियो उन जे बावजूद तव्हां में ज़मीर न आहे तव्हां में छो ज़मीर न आहे खुदा जी कसम मां वरी बि चवां थी काज़ी अहमद वासियो ज़मीर न आहे त कुझु बि न आहे ज़मीर न आहे त कुझु बि न आहे इन जे करे हेलो ठीक आहे असांजी काज़ी अहमद आहे असांखे बाबा ही केरु आहे मालिक केरु आहे मालिक खे घुरायो मालिक खे ध्यानु न कयो मालिक खे घुरायो मालिक कहिड़ो आहे बाबा न कयो ध्यानु केरु बि न करे मालिक खे घुरायो मालिक कहिड़ो आहे बाबा मालिक खे घुरायो मालिक खे बाबा खणो अदा मां मोट ते ही न ॾिसां पोइ असां ते मयार न हुजे ठीक आहे हटायो जहिड़ो आहे हेलो फकीर मना छा गुम लगा पिया आहियो हे ॾिसा असांजा लाड़काणे फकीर मां चयो सुर्ख सलाम असांजे लाड़काणे वारनि खे ॿिया त हूंदव निकिरो रोडनि ते लाड़काणे वारनि खे ॾिसो हली मां सलाम थी उन्हनि खे कयां जिन पंहिंजो थञ मलाई आहे हलो 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 बाबा ही कंहिंजी आहे ही मच्छी अड़े ही तव्हां छो ज़ुल्म था कयो तव्हांखे ख़बर न आहे न दुकान बि बंदि थींदा या रोड न दुकान अवल असांखे शटर बंदि हड़ताल कराइणी आहे कहिड़ी कई त मां हीअं सभु खुलिया पिया आहिनि भाउ सभु खुलिया पिया आहिनि रोड का ॻाल्हि असांजा 10 ॼणा 5 ॼणा मोरे में बंदि कयो वेठा आहिनि असांजे उन्हनि खे ॾिसो असांजा वकील बिरादरान ॾिसो अबा बंदि कर घर खणी अॼो को ॾींहुं फ्रिज में रखे छॾ पोइ ॾिस मोट ते असां ही ॾिसंदासीं ज़िमेदार हूंदो असां ज़िमेदार न आहियूं सभु हरामी ज़रदारी ये बाबा कॾहिं बंदि कंदे घर वेंदो ईअं खुलियल हूंदो आहे चाचा तव्हांजी इज़त आहे वॾा आहियो बुज़ुर्ग आहियो पर इहो न कयो ज़मीर पंहिंजो उथारियो इहा असांजे सिंध जे ॿियनि शऊर जाॻियो आहे असांजी काज़ी अहमद असांखे ओड़ी घुरिजे असां मालिक खे घुरायो हिन जे मालिक खे ही मिड़ई फॉर्मेलिटी करण लाइ बंदि आहे बाक़ी सॼो कमु हले पियो ही रुॻो फॉर्मेलिटी पूरी करण लाइ ॿुधाईंदा त असां बंदि आहियूं बाबा मालिक बाबा माइट आहीं असांजो पाड़े जो मला आहीं ज़ुल्म पियो करी छा बंदि आहे तूं घर वेंदो ईअं बंदि करे वेंदो अदा थोरो इहो ॿुधा जॾहिं घर वेंदो राति जो ईअं बंदि करे वेंदो तव्हां मला त असांजा सिंध जा वारस आहियो असां तव्हां मच्छू खणी अचो असां खाऊं
अदा मां मोट दे ही न दिसा मोट दे मां ही न दिसा मूंखे काज़ी मन ईअं बंदि खपे जीअं तव्हां घर में वञी आराम कंदो काज़ी मन दुकान बंदि हूंदा आहिनि बस ईअं खपे ना मंज़ूर नंढड़ा मासूमन में शऊर जी अदा अल्हम्दुलिल्लाह जी अदा तव्हां कहिड़ो अदा मेहरबानी अदा ही सब खुलिया पिया रे न बंद करे यार सब छोकरा रैली कढी अॼु धरणो था आणू जी जी नेशनल हाईवे ते धरणो था आणू हाणे ना सी अवल असांखे काज़ीमंद बंदि खपे अदा जाऊं न सब पैसा जो घुमिया तव्हां भली घुमो ये न समझो त ही रुके बशीर खान वारो न ही सॼी सिंध जो मामलो न सॼी सिंध जो मसलो आहे सॼी सिंध जो असांखे बंदि करणो रोड बंद करे सही बाबा कंहिंजो सामान आई बाबा असांजी बुख मरियासीं न ॾुख कोन्हे को पर असांजे ज़मीर जो सौदो न करे ना मंज़ूर ना मंज़ूर ना मंज़ूर ना मंज़ूर ना मंज़ूर ज़रदारी परियां कुछ परियां वञी दुकान बंद करायो कुछ परियां वञी दुकान बंद करायो वञो वञो सब कुछ दुकान बंद करायो जरदारी जरदारी ना मंजूर ना मंजूर ध्यान केर भी न करे बंद करायो ध्यान केर भी न करे ओ चाचा एडिस वडो ही पी जेडो ही बाबा ध्यान केर भी न करे ध्यान केर भी न करे पूरा मन पूरा मन पूरा मन पूरा मन सिंधु देश सिंधु देश सिंधु देश सिंधु देश ऊपर आड़ी जरदारी होटल 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 झेड़ो केर भी न करे झेड़ो केर भी न करे बियो 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 बस अचो हेॾा अचो हेॾा अचो झेड़ो जरदारी ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर झेड़ो मासिन साहब जिले सदर आरसीसी बीच ये काज़ी में सजी खुलल है ना मंजूर ना मंजूर ना मंजूर ना मंजूर झेड़ो झेड़ो सरदारी हेलो होड़ा बोलो कुछ हेड़ा हाले कुछ होड़ा हाले
कयो बंद कयो ज़रदारी ज़रदारी जीअं त काज़ी अहमद में ॿुधायोमांव जीअं घरां हेठि लथमि त दुकान इहे टैंकर ॾिठा हूंदा लाइव वीडियो सभु खुलियल हुआ पर मूंखे मुंहिंजी काज़ी अहमद अॼो कयो बंदि नामंजूर 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 छेड़ोवा पियो 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 बाबा होटल खोली दवा तव्हांखे 8 ॾींहं अॻु में ख़बर हुई न बाबा तव्हांखे अॻु वरी ख़बर हुई न हाँ ख़बर हुई तव्हां पाण केरु वेदा अदा ईअं न कयो चांडिया त गैरत मंगाइनि ज़मीर वारनि चांडिया पोइ तव्हां छो ईअं कयव कान्या जा चांडिया ठीकु आहे पोइ सिंधी त आहिनि शिकायत न मिले शिकायत न ही मां न ॾिसां ठीकु आहे हलो हलो जी हम साया जी हम साया जी हम साया जी हम साया सिंधु देश छेड़ो 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 सब हरामी ज़रदारी असां हिमायत कंदा जेके असांजा वकील आहिनि बबरो बाईपास ते उन्हनि ते मतिलबु हमिलो थियो आहे उन्हनि जी हिमायत कंदी मां आरज़ू सिंधी सभा ज़िले सदर ॾिसी सघो था ज़रदारी 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 असांखे काज़ी अहमद में शहूर खपे जेको शहूर न आहे कहिड़ी हलो हलो हे होटल खुलियल हुआ न दुकान कराईंदा बंद छेड़ोवा 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 बाबा तव्हांखे ख़बर आहे न हे ॾिसो तव्हांखे ख़बर आहे त असांजो ऐलान आहे त बंदि खपे हीअ शिका ही त जे घर वेंदा आहियो दुकान बंदि हूंदा आहिनि जीअं घर वेंदा आहियो हटो हटो असां हलो बंदि आहे हलो तव्हांखे ॾेखारियां बंदि आहे चवनि था होटल बंदि आहे अचो मां तव्हांखे ॾेखारियां होटल बंदि आहे तॾहिं हंधा पिया आहिनि हिननि जो होटलूं बंदि आहिनि अदा ही छा आहे बाबा तव्हांजी त होटल बंदि आहे न कोई कंहिंजे लाइ असांजा बाबा वया मानी खाओ तव्हांजी तयारी आहे खाओ अरे बाबा इहो ज़मीर कर छोड़ ई बंदि कयो होॾा ॾिसो भाॼियुनि जूं हंडियूं भाॼियुनि जूं हंडियूं असांखे बंदि खपे असांखे काज़ी अहमद बंदि खपे मोटी दादी काज़ी अहमद बंदि खपे छेड़ो सिंधु देश सिंधु देश सिंधु देश सिंधु देश छेड़ो सब हरामी पादर खाईंदे पादर खाईंदे पादर खाईंदे पादर खाईंदे ज़रदारी ज़रदारी या मरियम थोकी असांखे थी ललकारे असां सिंधियुनि जी हिन हिम्मत ॾिठी किथे आहे अदाश कह
ही तवा मुझो भला गलोरो दे भा के चने ने के टाइम ते भा बो डेर बो पर अदा मुझो भा ही दा अदा दिलाइस अदा आशके हां हां ठीक है अदा ठीक है पर अदा वरी इस मौला हुसैन बच्चन जो सदको दई बस वदी का कौन जन अच्छो धरती अदा दाड़ा के नाल सबूरा